चूहड़ जमाली में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी क़िस्त न हलण ख़िलाफ़ मुस्तहक़ औरतुनि मसमात धणी मल्हा फातिमा मल्हा ऐं ॿियनि औरतुनि चूहड़ जमाली सजावल रोड शाहबंद चौक ते हथनि में डंडा खणी रोड ब्लॉक करे धरणो हंयो। इन मौक़े ते मुस्तहक़ औरतुनि जो चवणु हुयो त ठठे समेत ॿियनि ज़िले में बि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी क़िस्त हली वई आहे, पर सजावल ज़िले जे कंहिं बि शहर में अञा ताईं क़िस्त न हली आहे। असांखे रोज़ ॾटा ॾिना वञनि था त सुभाणे पैसा हलंदा, असीं मुख़्तलिफ़ ॻोठनि खां दरबदर थी अचूं था, पर पैसा न मिलण करे वापसि था वञूं। उन्हनि वधीक चयो त ओमनी वारा पैसा हलण दौरान वॾी कटौती कनि था, जेकॾहिं हाणे पैसा हलण त कटौती जो सिलसिलो बंदि कयो वञे। हुननि जो चवणु हो त असीं तेसिताईं रोड न खोलींदासीं जेसिताईं असांखे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा नथा ॾिना वञनि। हुननि मुतालबो कयो त चूहड़ जमाली में जल्द खां जल्द क़िस्त हलाए ग़रीब मुस्तहक़ औरतुनि खे रोलड़े खां बचाए वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। चूहड़ जमाली पुलिस पहुचे मुतासिरनि औरतुनि सां ॻाल्हियूं करे रोड खुलराए वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।